अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक खबर जो स्लो जारी है। तवसन जाम नवाज़ अली मां खबर शिकंदालूं। जाम नवाज़ अली लॻ आसपास जे इलाइक़नि में तेज़ बरसात क़यामत बर्पा करे छॾी। गरीब मिस्किन ऐं लाचार माण्हू बदहाली ऐं बुख जो शिकार। जाम नवाज़ अली बेरानी नवाबाद दिलोर तेज़ बरसात जे करे हर क़िस्म जूं फसलूं पाणी हेठि गरीब मिस्किन जा छपरा किरी पिया। कल खां शाम जे 3 बजे खां तेज़ बरसात बिजली जो निज़ाम धरम भरम करे छॾियो ऐं मोबाइल नेटवर्क भी जाम थी वियो। हर तरफ़ नंढी ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर। शहर में तेज़ बरसात जो पानी बाज़ार गलियुनि में ऐं घरनि बरसात जो पानी काहे पियो। इंतज़ामिया बि ख़ामोश तमाशा बणियल ऐं सिंध सरकार हो त एमरजेंसी लागू कई आहे। सिंध में पर चूंडियल नुमाइंदा भी घरनि ताईं महदूद। तेज़ बरसात खे अची 24 कलाक थियण वारा आहिनि। मौसलाधार बरसात जे करे कारोबार ठप ऐं इंसानी ज़िंदगी मफ़लूज बणियल। ॿियो त आबादगार ऐं ज़मीनदारनि जा फसल पाणी हेठि मुसलसल तेज़ बरसात जे करे पाणी गोॾे खां वधीक पाणी बीठल आहिनि। सारियुनि जा फसल गवार जा वण ऐं कमंद जा फसलनि में पाणी हेठि अची विया। आबादगार ऐं ज़मीनदार जूं कूकूं दाहूं ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट भी रोडनि ते बिल्कुलु घटि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।